अस्सलाम वालेकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां पन्नो आकिल मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। पन्नो आकिल में नेशनल हाईवे बाईजी चौक ते गंदो पाणी बीठल नज़र अचे थो, पर पन्नो आकिल इंतज़ामिया खे अलाए छो गंदो पाणी नज़र नथो अचे। मेन नेशनल हाईवे रोड सां हर ईंदड़ वेंदड़ ऑफिसर बि अखियूं बंदि करे क्रॉस करे वेंदा आहिनि। चौक ते बीठल आम माण्हू लाइ ही बीठल पाणी ख़तरनाक साबित थी सघे थो, छो त रोड क्रॉस करण वक़्तु हर माण्हू जो ख़्यालु पाणी में हूंदो आहे त मतां कपिड़ा ख़राब न थियनि। उन चकर में तेज़ रफ़्तार गाॾियुनि हेठां अचण जो बि पिणु ख़दशो मौजूदु आहे। शहरनि जो छा चवणु आहे, नाज़रीन अचो त उन्हनि खां पुछूं। पाणी सॼो नालियूं फाटियूं, नालियूं हलनि थियूं, सफ़ाई कोई नथो करे। ॾाढी तकलीफ़ आहे। ॾिसो पाण था बाईपास आहे, अहिड़ी हालत लॻी पई आहे। इन खां शहर आहे पन्ने आकिल जो, हेॾो वॾो शहर आहे, VIP अॻियूं आहे, का फैसिलिटी न आहे गवर्नमेंट। सभु बरसाति वसी न आहे ॼण वाक। अॼु त बरसाति थी कोन्हे साईं, सदाईं ते बरसाति असां पर हिते वॾो ज़ुल्म आहे। पाणी बीठो आहे, केतिरा अलाए केतिरा एक्सीडेंट थी पिया आहिनि, 2-3 माण्हू किरी था पवनि। रफ़ीक साहब जो हिदायत कयो त बाबा पाणी बंदि करे। इलाही पाणी बीठो आहे जो कलेक्टर बि माण्हू किरिया आहिनि पिया। पोइ हाणे इहो ख़बर न आहे अचे अलाए काथऊं, इहा सम्झ में ॻाल्हि अचे ई कोन थी। चवनि था बारिश जो पाणी आहे, पोइ इहा त ख़बर अलाए की पाणी बारिश जो आहे या बेवारां कान हूंदो अचे। हाँ भाई बारिश जो पानी ना है, पर पानी के नालिन जो आहे सफ़ाई ना, नकाली हालत आहे हाईवे ते। पंहिंजा जेके सुजागन पोजार कोटे रोज़ ई गॾु चली आहे, माण्हू परेशान, रस्ते वारा ॿार बचे वारा, एॾी तकलीफ़ आहे। कंहिं महिल ॿारनि जो एक्सीडेंट आहे, सभु परेशान आहिनि माण्हू।